अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो ते भलीकार आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों असां पंहिंजे मोबाइल में रोज़ाना मुख़्तलिफ़ एप्लीकेशन्स इस्तेमालु कंदा आहियूं, कुझु ऑनलाइन त कुझु ऑफलाइन। हिन वीडियो में तव्हांखे 15 बहितरीन एप्लीकेशन्स ॿुधाईंदासीं जिन खे तव्हां डाउनलोड करे सघो था। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसजो। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। पहिरें नंबर ते असां रखियो आहे रेमेनी खे। हिन एप्लीकेशन जी ख़ासि ॻाल्हि हीअ आहे त कंहिं बि मुंझियल या ख़राबु रिज़ल्ट वारी तस्वीर खे साफ़ करे छॾे थी। दोस्तों जेकॾहिं तव्हांजी का यादगार तस्वीर आहे पर उन जो रिज़ल्ट ख़राबु आहे त रेमेनी ज़रिए तव्हां तस्वीर जे रिज़ल्ट में ख़ासी तब्दीली आणे सघो था। कलराइज़ हिकु अहिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंमें तव्हां कंहिं बि पुराणी ब्लैक एंड वाइट तस्वीर में रंग भरे सघो था। जेकॾहिं तव्हांजे बचपन जी तस्वीर ब्लैक एंड वाइट आहे त उनखे हितां रंगीन करे सघो था। जेकॾहिं तव्हां कंहिं बि तस्वीर जो बैकग्राउंड रिमूव करणु चाहियो था त इन लाइ तव्हां फ़ोटो रूम एप्लीकेशन डाउनलोड करियो। हिते तस्वीर अपलोड करियो जंहिंजो बैकग्राउंड रिमूव करणु चाहियो था। हीअ एप्लीकेशन ऑटोमेटिक उन तस्वीर जो बैकग्राउंड रिमूव करे छॾींदी। जंहिंखां बाद तस्वीर ते क्लिक करियो, हिन निशान ते क्लिक करियो, पंहिंजी तस्वीर हितां गैलरी में सेव करियो। दोस्तों वतायो फ़क़ीर सिंधी एप्लीकेशन डाउनलोड करे तव्हां इन में वतायो फ़क़ीर जा किस्सा ऐं कहाणियूं पढ़ी सघो था। जेकॾहिं तव्हां अकेला आहियो, बोर थी रहिया आहियो त मुख़्तलिफ़ अनजान माण्हुनि सां वीडियो कॉल ते ॻाल्हाए सघो था। इन लाइ तव्हां ओम टीवी एप्लीकेशन डाउनलोड करियो। हिते तव्हां ॾे पूरी दुनिया मां मुख़्तलिफ़ अनजान माण्हू वीडियो कॉल ज़रिए ईंदा वेंदा। दोस्तों तव्हां कंहिं बि तस्वीर खे वीडियो बणाए सघो था। वोम्बो हिकु मज़ाहिया एप्लीकेशन आहे जंहिंमें कंहिं बि तस्वीर में मूवमेंट ॾेई सघो था। दोस्तों जेकॾहिं तव्हां पाकिस्तान में मोबाइलनि जूं क़ीमतूं चेक करणु चाहियो था त इन लाइ वाट मोबाइल एप्लीकेशन डाउनलोड करियो। हितां तव्हां पाकिस्तान में कंहिं बि मोबाइल जी क़ीमत चेक करे सघो था। को बि मोबाइल वठण खां पहिरियां हितां क़ीमत ज़रूरु चेक करियो। हाणे अचो त कुझु गेम्स ॾिसूं था। तव्हांखे यादि आहे या न, पुराणे ज़माने में माण्हू नोटण रांदि खेॾंदा हुया, टिण वारी। उहा रांदि तव्हां मोबाइल में बि खेॾी सघो था। प्ले स्टोर में तव्हां मोरिस या डालमैक्स 9 मैन मोरिस सर्च करियो। हीअ एप्लीकेशन डाउनलोड करे तव्हां मोबाइल में नोटण खेॾी सघो था। दोस्तों 8 बॉल पूल वांगुरु 8 बॉल बिलियर्ड स्नूकर जी हिकु गेम आहे। हीअ गेम ऑफलाइन आहे, इंटरनेट खां बग़ैर खेॾी सघो था, जंहिंमें तव्हां 8 बॉल 9 बॉल ऐं टूर्नामेंट बि खेॾी सघो था। दोस्तों सियासी दंगल मोबाइल जी हिकु अहिड़ी रांदि आहे जंहिंमें तव्हां पंहिंजी पसंदि जो सियासतदान चूंडाए पाकिस्तान जे ॿियनि सियासतदाननि सां वेड़ कराए सघो था। हिन गेम में दीवारनि ते पोस्टर पढ़ी तव्हांखे खिल ज़रूरु ईंदी। दोस्तों टून ऐप हिकु अहिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंमें तव्हां कंहिं बि तस्वीर खे कार्टून जी शक्ल ॾेई सघो था। दोस्तों जेकॾहिं तव्हांजो मोबाइल बार बार हैंग थिए थो त इन जो कारण तव्हांजे मोबाइल जी रैम या मेमोरी घटि आहे। इन लाइ तव्हांखे कुझु एप्लीकेशन्स अनइंस्टॉल करणियूं पवंदियूं। फेसबुक, मैसेंजर ऐं टिकटॉक जूं लाइट एप्लीकेशन्स डाउनलोड करियो। इन सां तव्हांजे फ़ोन जी मेमोरी घटि ख़तमु थींदी ऐं हैंग न थींदो। ताश जी हिकु रांदि आहे बढ़ो। असां वटि बढ़ो सॾनि था, जंहिंमें खुदू जो यको अॻु में सटिबो आहे ऐं जंहिं रांदीगर वटि अॻु में पता खुटी वञनि उहो खटी वेंदो आहे। आख़िरी में अचण वारो रांदीगर हारिजी वेंदो आहे। दोस्तों इहा रांदि मोबाइल में खेॾी सघो था। प्ले स्टोर ते इन जो नालो बाभी आहे। जेकॾहिं तव्हां पबजी वांगुरु का ऑफलाइन गेम खेॾणु चाहियो था त फ्री सर्वाइवल गेम डाउनलोड करियो। हिन गेम में सभु रूल पबजी वारा आहिनि। ऑफलाइन इंटरनेट खां बग़ैर खेॾी सघिजे थी। वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।